बशर्त के उन जी दामन सां मजबूती सां जेकर उन जी दामन के वठजे त दुनिया जी एड़ी का भी मुश्किल ना है जेका कुरान जे ज़रिए हल न थींदी होजे। प्यारा दोस्तों बुजुर्गो गाल ज़हन ते आया अर्ज कदो हला मदीने पाक जे सरजमीन आहे। हजरत इमाम हसन, हजरत इमाम हुसैन ए हजरत अब्दुल्ला बिन जाफर रदी अल्लाह ताला अन्हुम टई मुझे हबीब करीम जे बाग जा गुल टई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो चमनस्तान जा फूल मदीने पाक का निकरी प्या सफर कंदे कंदे दूर दराज इलाके में वनी पोता। दिया जो टाइम आ गर्मी सतायो आहे, भुख भी लगी आ, उन भी लगी आहे, परेशान थीवा न को घर आहे न कस्बो आ न आबादी आहे। सोचन लगा हाने पानी किथा अचे, मानी जो इंतजाम किथा चे। जबल जी चोटी ते जो चढ़ी दिसन परे खां हिकड़ी झोपड़ी नजर आई आहे। हजरत इमाम हुसैन फरमा लगा अदा झोपड़ी आहे, इंसान रहंदो होंदो, हलों ता मानी मिलंदे पानी मिलंदो। हली करे उन झोपड़ी में आया, दिसन त हिकड़ी पोड़ी अम्मा आहे जेका कुरान पाक खोले कुरान पढ़ी रही आहे। टई शहजादा आया, माई पोड़ी के चो अम्मा भुख लगी आ, मानी खारा, पानी भी प्या। माई चवन लगा बा घर में कुछ भी ना, न अटो आ न राशन आहे, कुछ भी ना है। अम्मा पानी, अब पानी भी ना है। मुझो घर वारो शहर वियो आ, वापस इंदो चश्मे ता पानी भरे इंदो वियो, शाम में ताके मानी भी खाराइंदा सो पानी भी प्यारींदा। इमाम हुसैन फरमाया दाने एतरो इंतजार केर करे पा हलो था। जो निकता तो माई जी झुपड़ी जे बाहरों एकड़ी फंडी बकरी बधी पई जिमें खीर जी का उम्मीद कोन। अर्ज के माई जे बकरी बीठी आ, आई बीठी आए, माई चो भाई खीर कौन लींदी है। इमाम हुसैन फरमायो मां जे कदे मां खीर कना त इजाजत आ। माई अर्ज कन लगे शहजादा शक्ल में सुनो आहे, डाडो हसीन आहे, चेहरे में चोॾहीं जो चंड पियो चमके, पर शायद तो इन मरेले मां कोन गुजरो आहे। कदे भी फंडे बकरे फंडे आए, खीर कोन दींदे आए। साईं फरमा लगा मां के खबर आहे, पर तू इजाजत दे, खीर कढणा असां जो कम आहे, असां पान न पींदासूं तोखे भी प्यारींदासूं। उन माई इजाजत दिनी आहे। अल्लाह अल्लाह मुझे पाक हुसैन सुने उन अय के कन्न में भजलियो आहे। हजरत इमाम हसन के फरमा लगा ओ मुझा प्यारा भा हसन, इन बकरी जे कन्न में भी अवा सूरे आले इमरान जी तिलावत शुरू फरमायो। बकरी जे कन्न ते हजरत इमाम हसन सूरे आले इमरान पढ़ी। हजरत अब्दुल्ला बिन जाफर रदी अल्लाह ताला अन्हु के हजरत इमाम हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु फरमायो बकरे जे पुठिय ते हथ रख, सूरे यासीन जी तिलावत शुरू फरमा। हजरत अब्दुल्ला बिन जाफर बकरी जे पुठिय ते हथ रखी करे अल्लाह जे कुरान जी सूरे यासीन जी तिलावत शुरू कई आहे। मुझा प्यारा दोस्तो पतीलो अग्यां रखी करे मुझे पाक हुसैन बकरी मां खीर दुहण शुरू कयो आहे, खीर कढण शुरू कयो आहे ऐं सूरे मुल्क जी तिलावत बे शुरू थिया। रावी फरमाए तो जिया जो कुरान जी तिलावत शुरू थी आहे उन बकरी जे थणन मां मुझा प्यारा खीर जो चश्मो जारी थी वियो आहे। मुझे पाक हुसैन उन पोड़ी अम्मा जे घर जा सभई बर्तन भरिया, पान भी पीतो आहे, पोड़ी माई के प्यारो भी आहे ऐं माई के चमन लगा अम्मा यो खीर संभाले रख, तोखे भी कम इंदो, तुझे घर वारे पे भी कम इंदो। मुझा प्यारा दोस्तो ओ पोड़ी अम्मा उठी बीठी आहे। अर्ज कन लगे शहजादो अवा केर आयो, किथा का आया आयो, यो कमाल यो करशमो ये करामत किथा मिली आहे। मुझे पाक हुसैन फरमायो पोड़ी अम्मा या मुझी करामत ना है, मुझे साथिन जी करामत ना है, पर यह करामत उन पाक किताब जी आहे जिनजी तू तिलावत करे रही आहे।
ये करामत उन कुरान जी आहे जेके तो पढ़ी रही आहे, जिनजी तो तिलावत करे रही आहे। ओ मुझा प्यारा दोस्तो, यो अल्लाह जो कुरान आ, मुझे पाक हुसैन आले मकाम यो दर्स छड़ियो आहे, यो सबक छड़ियो आहे। ओ दुनिया वारो परेशानी अची वने, अल्लाह जे कुरान जी दामन सा वाबस्ता थी पो कुरान जी तिलावत कंदा रहो। मुझा प्यारा दोस्तो, यो कुरान वो कुरान आहे मुझे हबीब फरमायो जिनजे कुरान सा दुनिया में दोस्ती थींदी आहे। यो कुरान दुनिया में तन भाईंदो पर कब्र में बिन भाईंदो, हशर में बिन भाईंदो। मुझा प्यारा दोस्तो, सहाबा अर्ज कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, दुनिया में कुरान कियन भाईंदो, दुनिया में कुरान कियन साथ दींदो। मुझे हबीब फरमायो जो कुरान जी तिलावत जो आदि होंदो, जदे वो मरंदो आहे अल्लाह पाक उन जो खात्मो बिल खैर फरमाईंदो आहे। कुरान जी बरकत उनके नसीब थींदी, वरना जो को सकरात जो घड़ियों आहिन, वड़ा वड़ा आलम, वड़ा वड़ा बुजुर्ग, तहज्जुद गुजार, उन घड़ीअ में उन्हनि जा पेर लड़खड़ाजी वेंदा आहिनि, उहे डिॼी वेंदा आहिनि। पर जंहिंसां कुरान हूंदो आहे उनखे परवाह कान हूंदी आहे। कुरान उन जो हाफिज होंदो आ, कुरान उन जो मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो नासर होंदो आहे। यो कुरान मुझे साईं फरमाए दुनिया में त निभाईंदो पर कब्र में जिते अम्मा छड़े वेंदी, जिते बाबो छड़े वेंदो, दोस्त यार छड़े वेंदा, ओ उवे दिल वारा पिरी प्यारा जेके मुझा प्यारा चौंदा हा मुझा जानी हुक्म कर सिर हाज़रा, तो हुक्म कर तमा तो के चंड लाहे दिखारिया, हुक्म कर सिज बिहारे दिखारिया, हुक्म कर मां जबल ता झंप दई दिखारिया, हुक्म कर तमा दरिया में छलांग लगाए दिखारिया। प्यारा दोस्तो, ये मोहब्बत वारा ताल्लुक, ये दोस्ती वारियों दावाओ दुनिया में आहिन। जैसी जिस्म में रूह आहे, जडे रूह निकरी वेंदो तडे सगा दोस्त भी बेजार थी वेंदा, अम्मा भी बेजार थी वेंदी, बाबो भी बेजार थी वेंदो, रिश्तेदार बेजार थी पवंदा। जडे रूह निकरंदी मैयत घर में पई होंदे, अदा कलाक डेढ़ गुजरंदो त हर को चंदो अदा देर न करियो, काफी देर गुज थी वई आहे, काफी वक्त थी वियो आहे। पो मुंहिंजा प्यारा ये कांदी तोके मुके जडे कब्रस्तान हलंदा, जेके चवंदा हाथ तुझे ला सिर कुर्बान आहे, पो ये मिट्टी में रखी कब्र में रखी करे मन मिटनी जा मचा वारींदा, पेरन सा प्या लटींदा, पेरन सा प्या दबींदा। मुझा प्यारा दोस्तन में शायद को एड़ो दोस्त होजे जेको जुमे जुमे रात पंजे दोस्त जी कब्र ते वेंदो होजे, या महीने में पंजे यार जी कब्र ते वेंदो होजे, वरना केर भी कोन वेंदो आहे। सभई विसारे छड़ींदा आहिन, सभिन जे ज़हन ख्वाब मां मुझा प्यारा मोहब्बत वारा तस्वुर निकरी वेंदा आहिन। पर अल्लाह जो कसम आ, जिते मिट माइट छड़े वेंदा उते अल्लाह जो कुरान कब्र में कम ईंदो आहे। एक सुहिणी सूरत में कुरान कब्र में, दिलकश सूरत में कुरान कब्र में ईंदो। मैयत पुछंदो तो केर आई, मूं तो तो जड़ो हसीन जिंदगी में न डिठो। अल्लाह अकबर कुरान फरमाइंदो, ओ मुझे तिलावत करण वारा मुझा दोस्त मुझा भा, मां प्यो को तुझो दोस्त नाया, तुझो यार नाया, भला केर आही। अल्लाह जो कुरान फरमाइंदो पुछण वारा मां प्यो को दोस्त नाया, बल्कि मां अल्लाह जो पाक कुरान आया। तो दुनिया में मूंसां दोस्ती रखी हुई, अजे तुझा दोस्त तोके छड़े विया, अजे तुझा यार तोखां परे भजे विया। मां कुरान उहा दोस्ती निभाण आयो आहियां, मुंहिंजी बरकत सां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत तुंहिंजो खात्मो बिल खैर फरमायो हो। मां कब्र में तोसां मारका करण आयो आहियां, तुंहिंजी दिल बहलाइण जे लाइ आयो आहियां। पोइ जॾहिं महशर जो मैदान थींदो, मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो इहो कुरान अल्लाह जी बारगाह में ईंदो, अची अल्लाह के अर्ज कंदो मुंहिंजा
मौला फिलानो मानू फिलाने जो पुट उन जी दुनिया में मूसा दोस्ती होंदी हुई वो मुझो आयतों पढ़ंदो हो रात जो जग जहान सुमी पौंदो हो कदे मस्जिद में कदे मदरसे में कदे पांजे घर में वेही करे मां कुरान जी तिलावत कंदो हो अज मां तुझो पाक किताब तुझी बारगाह में सिफारिश तो करया मुझा मौला मुझे दोस्त के मां फरमा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता अल्लाह ताला जे जात बाबरकात कुरान जे सिफारिश जे करे कुरान पढ़ण वारे के जन्नत में जगह दींदो आहे। रब तवां असां के कुरान पाक जी तिलावत नसीब फरमाए। असां मुसलमानन मां कुरान जी तिलावत खत्म थी वई बस रमजान में का ज़ियारत नसीब थिए थी वरना अमूमन के त सब जी गाल नथो करया के त एड़ा मर्द आहिन के एड़ियो औरतूं आहिन तेसी घर जो कमकार भी शुरू न थींदो आहे जेसी अल्लाह जी कुरान जी ज़ियारत न थी आहे। अल्लाह पाक तवां असां के इहो शौक़ नसीब फरमाए कुरान पढ़ो ऐं पंहिंजे बच्चन के पंहिंजे औलाद के कुरान पाक जी मोहब्बत उन जे दिलनि में दाखिल करे। केडी भी मसरूफियत हुजे केडा भी दुखिया हालात हुजन कुरान जी तिलावत कंदा रब मुश्किलातूं हल फरमाए छॾींदो। छो त ही उहो कुरान आहे जॾहिं मुझे महबूब मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आखिरी वक्त मुबारक जॾहिं आयो तॾहिं सहाबा अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह तव्हां ये दुनिया छॾियो पिया भला असां के कंहिंजे सहारे छॾे था वञो। मुझे महबूब के अर्ज कयो असां जो ॿियो हिते तोखां सवा केर आहे। मुझे महबूब फरमाए तरक तो फीकुम सकलैन मुझा गुलामो मां तव्हां जे अंदर ब भारी ब वजनी चीजों छॾे थो वञा उन्हनि खे मजबूती सां पकड़जो। जमीन फाटी सके थी आसमान किरी सके तो पर तव्हां जो ईमान केॾां भी न वेंदो। या रसूल अल्लाह ओए ब चीजूं केड़ियूं मुझे महबूब करीम फरमायो हिक अल्लाह जो कुरान बियो मां मुस्तफा जो अहल बैत अतहार मुझा बचड़ा सैयद ज़ादा नबी जो आल नबी जो औलाद साईं फरमाता इन्हनि जी दामन के मजबूती सां पकड़जो सैयद ज़ादन जी दामन में हथ न करजो। ये मुझा बच्चा ही मुते नाज़िल थियण वारो कुरान जिन जी दुनिया में इन सां दोस्ती होंदी ये पंहिंजे मुहिब्बीन के पाण सां गॾु वठी मां मुस्तफा जा हौज़े कौसर ते अची मिलंदा हौज़े कौसर ते मिलंदा। पो जिन जो कुरान सां प्यार होंदो जिन जो आले मोहम्मद सां प्यार होंदो साईं फरमाइन था क़यामत जे ॾाड़े उनके मां मुस्तफा जी शफात नसीब थी। गाल निकती आहे अर्ज कंदो हला त नबी पाक अलैहि सलातो व सलाम जे बच्चन जी इज्जत कंदा कर जेको चवे ना आऊं सैयद आहियां उनके जेतरी इज्जत दींदा ओतरो अल्लाह रब्बुल आलमीन अवां के वधाईंदा। खुदा जो कसम आहे जेतरो नबी जे बच्चन जी इज्जत कंदा ओतरो अल्लाह पाक अवां के वधाईंदा। ऐं हिकड़ो मिसाल लींदो आहियां अमूमन अवां जो जेकॾहिं को खुलो दुश्मन हुजे के शादी में के प्रोग्राम में के फंक्शन में के बाजार में वो तवां जो दोस्त तुझे बच्चे के इज्जत सां वठी सुठी जगह ते वियारे उनके चाय प्यारे उनके बोतल प्यारे उनके पानी प्यारे इज्जत सां उन सां मिले उन सां मोहब्बत जो इजहार करे वो तुझो बच्चो अची तोखे बुधाए त बाबा जे तुझो दुश्मन जो बाजार में मिलियो मुखे ॾाढी इज्जत ॾिनी चाह भी प्यारी बोतल भी प्यारी ऐं पानी भी प्यारी सुठी जगह ते मुखे वियारी वो माण्हू तुझो भले कातल दुश्मन हुजे पर तुझे बच्चे के जेकर इज्जत ॾींदो खुद ब खुद उन माण्हू जे लाइ तुंहिंजी दिल में एहसास पैदा थी पवंदो खुद ब खुद एहसास पैदा थी यार आए तो मुझे दुश्मन मुझे बच्चे के इज्जत ॾिनी है। बिल्कुल अहिड़ी तरह जेकर तव्हां चाहियो था त असां नबी पाक अलैहि सलातो सलाम जे नबी पाक जा मंजूर नजर थियो त नबी पाक जे बच्चन सां मोहब्बत करियो। साईं फरमाता अना शफीअन लहू यौमल क़ियामा अल मुकरिमु लिइतरती दुनिया में जेको मुझे बच्चन जी इज्जत कंदो क़यामत जे ॾाड़े मां मुस्तफा जी उनके शफाअत नसीब थी।
मां मुस्तफा जी उनके शफात नसीब थींदी ऐं जिन भी मुझे हबीब जे बच्चन जी इज्जत कई अल्लाह रब्बुल आलमीन उनके वधायो बिल्कुल वधायो उहे मकाम मिला उहे मर्तबा मिला जेके इबादतन ऐं रियाज़तन जे ज़रिए न मिली सकदा है। असां जे ठट्टे जो हिकिड़ो बुजुर्ग आहे से मखतूम मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह आहे आशिक रसूल वो मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी सुभान अल्लाह संदन पान ठट्टे जा काजी हा उन जमाने में हिकड़े वाणीअ मुझे महबूब जे शान में गुस्ताखी कई मखतूम साहब के खबर पई त हिकड़े वाणे गुस्ताखी कई पाण उन जे ला फतवा जारी कयो त वाणे के कत्ल करण वाजिब कत्ल करो खबीस के गुस्ताखे रसूल के रहण जो को भी हक ना है साईं फतवा दिनी मानो फतवा खणी मखतूम साहब जे उस्ताद हज़रत से मखतूम ज़ियाउद्दीन ठटवी रहमतुल्लाह अलैह वठाया कि भला ये मोहम्मद हाशिम फतवा दिनी वाणी गुस्ताखी कया साईं फरमानो के कत्ल करे साईं जे उस्ताद फतवा पढ़ी उनते दस्तखत करण का इनकार कयो आऊं हुनते से न कंदुसि कि भला छाजे ला पर फरमा लगा हिन फतवा में मोहम्मद हाशिम गैर मुस्लिम जे मता हद जारी कया जडे त हद जारी गैर मुस्लिम जिला कौन होंदी आ मुसलमान जिला होंदी गैर मुस्लिम जिला तहजीर होंदो आहे तहजीर छाहे उन जो मोह कारो करे उनके गदा शरीफ ते वियार उनके थुकू आयो वेंदी या है तहजीर उन जी बेइज्जती कई वेंदी पान फरमा लगा हद जारी कौन थींदी मां सही न तो करे सगा प्यारा दोस्तों फतवा साईं सही करण का इनकार कयो आहे रात जो टाइम चो आहे मखतूम मोहम्मद हाशिम ठटवी जो उस्ताद हजरत मखतूम ज़ियाउद्दीन ठटवी सुतो आ त मुझे मदीने वारे मीर पंजो दीदार करायो आहे हबीबन करीमन फरमायो ओ ज़ियाउद्दीन ठटवी मोहम्मद हाशिम जी फतवा सा तो इत्तफाक छो न थो करे अर्ज कर लगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह उन में मोहम्मद हाशिम हिकड़े गैर मुस्लिम ते हद जारी कया जडे ता अवां जे शरीयत पाक में गैर मुस्लिम जिला ताज़ीर आहे हद मुसलमान जिला आहे त मुझे साईं फरमायो न मोहम्मद हाशिम जा उस्ताद ज़ियाउद्दीन ठटवी जेका फतवा मोहम्मद हाशिम लिखी आहे अवा उन जी ताईद करियो अवा उन ते सही करियो अज मां तोखे ॿुधाइण चाहियां तो त जडे मोहम्मद हाशिम फतवा लिखंदो आहे कलम मोहम्मद हाशिम जो होंदो आहे पर हथ मां मदीने वारे मीर जो होंदो आहे जडे मोहम्मद हाशिम लिखंदो आहे ना कलम संदस होंदो आ हथ मां मुस्तफा जो होंदो आहे मां पान लिखंदो आहियां अल्लाहु अकबर मुंहिंजा प्यारा दोस्तो पर इहो मोहम्मद हाशिम खट्टी आहे गुलाम अल्लाह शहर में संदस मज़ार पर अनवार अज भी मौजूद आहे वॾो आलिम आहे मुंहिंजा प्यारा मदरसो पढ़ाईंदो आ पर साईं जे मदरसे में तालीमो हलंदियो हुयो रूहानी तालीम भी हलंदी हुई ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो दीनी तालीम भी हलंदी हुई जॾहिं शबान जो महीनो ईंदो हो किताब पढ़ण वारन शागिर्दन जी छुट्टी कई वेंदी हुई ऐं जेके तसव्वुफ पढ़ण वारा रूहानी इल्म हासिल करण वारा तलबा रहंदा पाण उन्हनि खे ईअं पढ़ाईंदा जीअं मुंहिंजा प्यारा उस्ताद मदरसे में सबक पढ़ाईंदो आहे ईअं उन जी रूहानी तरबियत फरमाईंदा उनखे तक़वा जो रस्तो ॾसींदा नबी पाक अलैहि सलातो सलाम जी शरीयत में ब चीज़ुन हिक तक़वा बी फतवा तक़वा तमाम सख्त आहे जेके मुत्तकी हुंदा आहिनि ना उहे के बगैर वुजू जे पानी जो गिलास भरे दिनो तो उनके पीण पसंद कोन कंदा आहिनि मुत्तकी बगैर वुजू जेके औरत मानी पचाई उहे कोन खाईंदा आहिनि हत्ता के उहे के औरत जे हथ जो धुतल कपड़ो भी कोन पाईंदा आहिनि पंहिंजा कपड़ा पाण धोंदा आहिनि जो तक़वा तमाम आला का आला मकाम आहे रब करीम तोखे मुखे भी नसीब फरमाए पर पां त सब कम माईन जे मथे में हणो पाखा किथां ये कम थे
पर जो मानी भी टोड़े माई जे वात में विझे तो सुठो आहे। अल्लाह पाक तवां असांखे तकवा नसीब फरमाए, परहेज़गारी नसीब फरमाए। प्यारा दोस्त, मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह क्लास शुरू कोन चाहा आहे, बशर्त के उन जी दामन सां मजबूती सां जेकर उन जी दामन के वठजे त दुनिया जी एड़ी का भी मुश्किल ना।